नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल में खबर ॾींदा हलूं त ठुल जे ॻोठाणन पारां पोलियो मुहिम जो बाइकाट। एसी ठुल पारां पोलियो मुहिम खां बाइकाट कंदड़ ॻोठाणन ते काह पुलिस 5 ॻोठाणन खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॻोठाण जेकमाबाद रोड बंद करे धरणो लगायो है। कब्रिस्तान ते कब्जे खिलाफ 6 ॻोठन जो अॼु 3 ॾींहं बि पोलियो मुहिम जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो है। ॻोठ मोहम्मद हयात सिरकी, नबी बख्श बंगलाणी, लुकमान सिरकी जे ॻोठाण पोलियो जा फुड़ा न पियारिया आहिनि। ॻोठ जीअल, ढोलो शाह नवाज़ सोलंगी ऐं अब्दुल गफ़ार बंगलाणी वारनि पोलियो टीम खे अॼु 3 ॾींहं बि मोटाए छॾियो आहे। कब्रिस्तान तां कब्ज़ो ख़त्म न थियण ताईं पोलियो मुहिम जो बाइकाट रहंदो। खिलाफ कैंप में वेठा हूं, एसी साहब आयो ऐं ज़बरदस्ती कराए पुलिस असांजा 2 माण्हू बि खणी वई आहे ऐं ज़बरदस्ती असांखे चए थो तव्हां पोलियो पीआरियो। असां नथा पीआरियूं। असांजो मसइलो आहे कंडियारे मुक़ाम जो। जब तक कंडियारो मुक़ाम हल न थींदो असां पोलियो न पीआरींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।